किने पानी जे कतरे मुमा इंसान बनायो माई अवल में इंसान अन्ना खलकनाहु मिन नुतफा फइज़ा हुवा खसीमुन मुबीन माला से ठायो माद किने पानी जे कदे मो पर एरो हसीन बनायो माई एरो जमीर बनायो माई जो तुझे हुस्न दे जिन्नत हैरान तुझे हुस्न दे जीते जरासीम हैरान और तुझे हुस्न जमाल दे कखपन हैरान पर तुझे हुस्न जमाल दे नूरी फरिश्ता भी हैरान अल्लाह फरमायो मां कसम दो खणी जवाद जो जरो हुस्न तो जरो जमाल तो जरी पियक तो जरो हलम तो जरो गालान मां के मखलूक के नसीबी न फरमाया है फतबारकल्लाहु अहसनुल खालिकीन नारे तकबीर नारे रिसालत नारे सहाबा नारे अहले बैत नजर करमा अल्लाह सैयद शान से किया नमाल्ला दे चुने नमाज सोमार वाला मोल नजल्लहु वईन आ किया नगलान हमारी जुबान ने दमाई अल्लाह अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान अल्लाह सही तो ये ने मावड़ो क्यों मां जानियारी मंगल देखिए बजाओ माए क्यों है तो के बचन वारो बायो माए वल्लाहु जअल लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजा वजअल लकुम मिन अज़वाजिकुम बनीन व हफ़दतन वरज़क़कुम मिन अत्तय्यिबात वही किया माला तुझे लाए तुझे बचन दे लाए तुझे बहन दे लाए माला से खाली पीते इंतजाम क्यों आए कुव्वतिल मतीन किया माला से तुझे मीठा मीठा पानी दो प्यारा फलाए मरजल बहरीन यल्तक़ियान बैनहुमा बरज़ख़ुन ला यबग़ियान नजर लगी अल्लाह सैयद शान से पंजर पे को दोस्त मदद कमो दो तने मिहिं बाम बदी चौलास तदा तुम दो मुझे मतो छोरो क्यों जे पंजर पे मुसा मदद के दुखे वक्त दे ये जान तुझे लाए हाजरा पंजन रुकन वाले मलकन वाले दोस्तई भी रोज बरोज सराता क्यों तो फिलहाल उनके वक्त ने कमायो फिलहाल बेचारे पंजर बैठना जे साईं जाए हेड़ा वदा थोड़ा
उन साईं जी शौनत तारीफ़ कयो उन साईं खे शौनत यादि कयो उन साईं जी शौनत सारा कयो अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन याद कजो इंशाअल्लाह साईं खे यादि कंदा रहंदासीं बयान करो या अल्लाह या रहमान या रहीम या करीम उरिदुल्लाह अविदुर रहमान अय्यल्लाह तदू फलहुल अस्माउल हुस्ना वला तजहर बिसलातिक वला तुखाफित बिहा वब्तग बैन ज़ालिक सबीला अल्लाह से फरमायो मुझो नालो ज़ाती अल्लाह सिफाती नाला भी 99 जेको नालो तव्हांखे आसान लगे ज़ुबान ते सोलो लगे जे ज़ाती नालो मुझो आसान लगे त बयान कयो या अल्लाह या अल्लाह या अल्लाह हजार दफ़ो सड़ी दो हजार दफ़ो जी सां जवाब ॾिनो आज जेकॾहिं 10,000 दफ़ा मां अल्लाह खे सड़ी दो त 10,000 दफ़ा जी सां जवाब ॾिनो जे लख दफ़ो मां अल्लाह साईं खे सड़ी दो त लख दफ़ो जी सां जवाब ॾिनो उजीबु दावत दाई दादा जेतिरा अल्लाह साईं जा नाला ज़ुबान सां खणंदो ओतिरा अल्लाह साईं तव्हांखे जी सां जवाब ॾिनो एक दफ़ो सर कयो त एक दफ़ो जी सां जवाब ॿ दफ़ा सर कयो त ॿ दफ़ा जी सां जवाब महिरबानी फरमाए अल्लाह जे ज़िक्र जो कान में शौक़ पैदा कयो जल्दो पैदा कयो या अल्लाह या रहमान या रहीम या करीम अल्लाह फरमायो सब नाला मुझा सोना है जेको तव्हांखे आसान लगे मुझो नालो तव्हां ज़ुबान सां खणंदा वञो त मां जी सां जवाब ॾींदो वञांव तव्हां ज़मीन ते मूंखे सॾु कयो त मां अर्श मां जीव कयां तव्हां पंहिंजी परेशानी ॿुधायो त मां तव्हांजी परेशानी बिना दे जे रफ़े दफ़े फरमाए तव्हांजी ज़िंदगी में फरज नसीब करे छॾियां और फरमाए मैं युजीबुल मुज़्तरा ويكشف السوء ويجعلكم خلفاء الأرض اللهم الله قليلا ما تذكرون मेरा अज़ीज़ मेरा दोस्त मेरा भाई असां उन साईं जा गुलाम उम्मती आहियूं जेको साईं ॾींहुं राति अल्लाह जे ज़िक्र में गुज़ारींदो हो अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी और नबी साईं जॾहिं बि मुंहिंजे हुजरे में ईंदा सोने साईं जा जब मुबारक चौदा ज़ुबान मुबारक हलंदी एक ॾियारे मालिक साईं खे साईं ख़ैर काहे जंहिंमहिल मां नज़र थी फरमाया तव्हांजा जप मुबारक चवनि पिया ज़ुबान मुबारक हले पई पाण फरमाईंदा हुआ शाम ॾींहुं राति अल्लाह जे ज़िक्र में गुज़ारींदो आहियां इस साईं जो मां मोहम्मद करीम आराम कंदो आहे निंड कंदो आहे जप मुबारक ऐं मुंहिंजी ज़ुबान मुबारक बंदि थींदी आहे पर मां मोहम्मद करीम जी दिलि पोइ बि अल्लाह जे ज़िक्र यादगिरी में रहंदी असां उन साईं जा गुलाम उम्मती आहियूं जेको असांजो साईं ॾींहुं राति अल्लाह जे ज़िक्र में गुज़ारींदो अॼु अफ़सोस लाइ चवणो थो पए जो असां अल्लाह साईं खे यादि करण लाइ तयार ई न
अल्लाह से जो जिक्र करने लाए ध्यान ना हो ओ मजा अजीजो मजा दोस्तों मजा भाइयों मार्ज दो क्या मेहरबानी फरमाए पान में शौक पैदा क्यों अल्लाह जी याद गिरे जो पान में शौक पैदा क्यों अल्लाह जी जिक्र जो वड्डे मां वड्डो अल्लाह से के जिक्र प्यारो अल्लाह मां तुझो प्यारो नबी मां तुझो प्यारो पैगंबर मेहरबानी फरमाए मुझे खास जिक्र ध्यान फरमायो जेको ताजो जिक्र मां कमो रहा अल्लाह से फरमायो मूसा मुझो खास जिक्र यो अल्लाह बड़ो ईमान लादो थे ईमानी जज्बे सा पोया भी पढ़ो ला यो दाम जिक्र हर कोई यो जिक्र कंदो आहे अल्लाह से मूसा आहे यो खास जिक्र पर मां लागे यो एडो प्यारो आहे जो मां जिक्र के आम करे छडियो आहे जेको बानो न जिक्र के न विरद के पंहिंजी ज़ुबान ते जारी करो मां अल्लाह से दुनिया आखिरत में उनखे आबाद करे छडियो सुभान अल्लाह अजरादो को इंशाअल्लाह जिक्र जो पान में शौक पैदा यही वजह है असां जे पेशानी जी जो असां तामो जिक्र अल्लाह से याद ना है को मसलो तो जे ने मुंजी दावनी का पेशानी जे दियोनी तो जिंदगी को बेजार दाती नो बीमारी जो वार तो थियने तो जिंदगी को मायूस दाती नो जो अल्लाह जो याद की रोना ये याद की रो अल्लाह जो जे भल्या वडे मावदा मसला जनो वडे मावजो परेशानी वजन एको तो जिक्र जे सदके के जिक्र जे बरकजा परेशानी मसला वे जाई नहीं ला ऐ जे कने अची भी वजन तन जिक्र जे सदके मानो के परेशानी न थींदी बेचैन न थींदो जिंदगी को बेजार न थींदो मायूस न थींदो तंहिं करे मां तव्हांखे मेहरबानी फरमाए पाण में अल्लाह जो जिक्र पैदा कयो अल्लाह जो यादगिरो पाण में पैदा कयो हर वक्त हर टाइम ज़ुबान ते ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह जाने तो दुनिया में भी आबाद थी तो आखिरत में बेड़ा ही बेड़ा मौलाना तारक जमील साहब फरमाइंदा असां ये गोठ में हिकिड़ो बुजुर्ग शख्स पढ़ो माण्हू ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह जो ॾाढो विर्दु कंदो पर गारियूं बि माण्हुनि खे ॾाढियूं ॾींदो पोइ माण्हू चवंदा ओ दादा तुझे जिक्र जो तुझे कहिड़ो फ़ाइदो मिलंदो हेड़ियूं तो माण्हुनि खे गारियूं ॾियनि कटियूं तॾहिं बि उहो कुराड़ो मुड़दो न हो गारियूं बि ॾींहुं राति करदो हो जिक्र बि ॾींहुं राति कंदो हो गारियूं ॾेई वरी जिक्र जो करे ला इलाहा इल्लल्लाह माण्हू चवंदा इहो जहन्नम जी बाहि जो बंदि थींदो पर मौलाना तारक जमील फरमायो जॾहिं वो कुराड़ो वेचारो दुनिया जो जान छॾे वियो पंहिंजे अज़ीज़ जे ख़्वाब में आयो उन पुछा फरमायो दादा ते हाल किथे आई ये अल्लाह साईं मूंखे बिश्त जो वारिस ऐं मालिक बणायो आहे उन अज़ीज़ चयुसि दादा कीअं बिश्त जो वारिस ऐं मालिक तूं त वॾियूं गायूं करजांइ
मानो तो चौना गारन जे करे तो जन्म जी बाय जो गलती ने भला तो के पीछे जो वारिस अल्लाह के क्यों उन दादे जवाब में माइत के जो जे अल्लाह से मुझे गारन के भी तोड़ायो मुझे जिक्र के भी तोड़ायो गारियों मुझे हल्की थी पयो जिक्र वजन खाइयो अल्लाह से जिक्र जे सके पांजो दीदार कराए पानी ज़ियारत कराए पानी कचेरी नदी फरमा हमेशा जे लाए बित जे बंगले जो मालिक के वारिस बनाए जिक्र ही है हदीस शरीफ में अचे तो हिकिड़े माण्हू जी नेकिन जी भी तोड़ कई वेंदी ऐं गुनाहनि जी और नेकियूं तमाम घटिजी पवंदो गुनाह तमाम घणा थी पवंदो मलाइक उनखे वठी वेंदा जन्म जी बाज तरफ़ अल्लाह साईं सभई फरमाईंदो मलाइकनि खे तुंहिंजे बाने खे काॾे था वठी वञो चवंदा अल्लाह साईं जूं नेकियूं घटि गुनाह तमाम घणा अथव जन्म जी बाज तरफ़ था वठी वञो अल्लाह साईं फरमाईंदो मलाइकनि खे ओ मलाइको मुंहिंजे बाने जी का नेकी तुहीं रायो था चवंदा अल्लाह साईं असां सभु नेकियूं तोड़ियूं आहियूं अल्लाह साईं फरमाईंदो आमाल नामो खोले ॾिसो त सयूं जॾहिं मलाइका आमाल नामो खोले ॾिसंदा हिकिड़ी नंढी पर्ची नज़र ईंदी चवंदा अल्लाह साईं इहा नंढी पर्ची पई आहे अल्लाह साईं फरमाईंदो इहा त नेकिन वारे पुरे में पर्ची विझो इहा नेकी वेचारे जी रायो था चवंदा अल्लाह साईं इहा त हल्की नेकी आहे हिन में छा भलो हूंदो अल्लाह साईं फरमाईंदो रखो त सयूं जीअं मलाइको हल्की पर्चीअ खे नेकिन वारे पुरे में विझंदा वेंदा बिना देर जे नेकिन वारो पुरो गोरो थी पवंदो गुनाहनि वारो हल्को थी पवंदो और मलाइक हैरान थी अल्लाह साईं अर्ज़ फरमाईंदा अल्लाह साईं बज़ाहिर त इहा नेकी नंढी थी नज़र अचे पर हिन में अहिड़ो वज़न छाजे करे अल्लाह साईं फरमाईंदो तव्हां हिन पर्चे खे खोले ॾिसो त सयूं हिन जी कहिड़ी नेकी आहे हीअं जो मलाइक पर्चे खे खोले ॾिसंदा हुन पर्चे जे मथां लिखियो पियो ला इलाहा इल्लल्लाह जिक्र करण वारो मुंहिंजो बानो हो बराबर ॿियनि नेकियुनि में हाल न अथसि पर ज़िक्र जे सदके मां अल्लाह साईं हिन जे नेकियुनि वारे पलड़े खे गोरो करे जहन्नम जी बाहि खां बचाए हमेशह जे लाइ बिश्त जो वारिस ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्त मुंहिंजा भाइर जिक्र अहिड़ी शइ आहे मेहरबानी फरमाए पाण में शौक़ पैदा कयो रोज़ानो रोज़ हिकिड़ी तस्वीर ज़रूर ज़िक्र जी कयो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह पोइ ॾिसो त अल्लाह कीअं तव्हांजी ज़िंदगियुनि में फ़र्क़ थो नाज़िल फरमाए पोइ ॾिसो त अल्लाह कीअं तव्हांजे रिज़्क़ रोज़ीअ में बरकत थो नाज़िल फरमाए पोइ ॾिसो त अल्लाह साईं कीअं तव्हांजे बचनि ॿारनि खे पंहिंजे रहमत सां थो नवाज़े पोइ ॾिसो त कीअं थो अल्लाह साईं तव्हांजे दिल ऐं दिमाग़ खे सुकून नसीब फरमाए महिरबानी फरमाए ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द पंहिंजी ज़ुबान ते जारी कयो ला इलाहा इल्लल्लाह वॾे मां वॾा लोॾा अचनि तॾहिं बि तव्हां परेशान न थींदो मायूस न थींदो ज़िंदगी खां बेज़ार न थींदो ज़िक्र जो आसरो अहिड़ो कहिड़ो ख़तरनाक वक़्तु जियो अल्लाह अल्लाह मुबारक हुई सॼो ॾियारो अल्लाह जे ज़िक्र में गुज़ारींदो सॼी रात अल्लाह जे ज़िक्र में गुज़ारींदो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा
और इब्लीस नजर कर मुझे अयूब देख के दो अयूब जो माला सा प्यारा विठवा भी माला जो जिक्र दो करे विठवा भी माला जो जिक्र दो करे सुनो दुआ खत दे तरे भी माला जो जिक्र में हर वक्त दुखिया में सुखिया में गमिया में परेशानिया में माला जो जिक्र में दो अयूब गुजारे इते इब्लीस जो सही के न तुझो जिक्र कंदो एरे माल वारो बनाओ तसी एरी मिलके दवारो बनाओ तसी एरन बच्चों बारन जो मालो क्यों तसी यो के न तुझा शुक्राना अदा कंदो के न तुझो जिक्र कंदो अल्लाह से फरमाए इब्लीस मां जाना तो अयूब के यो माल मिलके दे करे ना बल्कि अयूब यो माल अल्लाह जाती प्यारा है ये अल्लाह से माल मिलके दे अयूब को खस्त को खबर पवे खबर करे बयान माशरू थी वही वलन नबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ वल जूअ वन नक्स मिनल अमवाल वल अनफुस वस्समरात वबश्शिर साबिरीन आजमा शुरू थी बकरे में बीमारी पई बकरियों मरी गौन में बीमारी पई गऊ मरी बारन में बीमारी पई फल फ्रूट खत्म दिया घर जी शिद जो करी 10 बच्चा बाहर मरिया एकली घरवारी बची अल्लाह अकबर कबीरा तरे में मां कुर्बान यार रही वे मां ने शान दा जिक्र जुबान ते जारी अल्लाह जो बीमार करे तो खबर कोई वही बीमारी इतनी बीमारी वो करे पानी बन मानी बन आहिस्ते आहिस्ते कमजोरी वठी भी वही हज़रत अय्यूब अलैहिस्सलाम वरन तबीब ने डॉक्टर को इलाज पे कराया पर हज़रत अय्यूब अलैहिस्सलाम की शफा मिली न पई सेहत थी न पई आखिर के तबीब हकीम गोठवारन के जो अय्यूब के जेका बीमारी चिबिया या विचली बीमारी है जेकन अय्यूब ताजे न गोठ में रहंदो अय्यूब वारी बीमारी तागे लगी पौंदी ऐ ता सब चिकिराए खत्म दे मरी वेंदो गोठना का करे यार अय्यूब अलैहिस्सलाम ने हज़रत अय्यूब के फरमायो साईं मेहरबानी फरमाए ता गोठो निकरी वञो असा के तबीब बुधावा ताजी विचली बीमारी है मेहरबानी करे ता वञो जे करे ता नवी दो तो सा ता के ज़रूरत गोटाली करे बाहर छलाए दिया अरे वो फरमायो ता मुके गोटाली न थियो मां पाण ही वञा दो अल्लाह सही जे करे न गाल में राजी आहे त अय्यूब नबी भी अल्लाह जी रज़ा में राजी है तने भी जिक्र जारी ला इलाहा इल्लल्लाह और कोई घरवाले के जिक्र फरमाई तो गोठाना मानो आया है तैयार सबा पे मुनिका पे आई दिल दो सान गोठ छरियो घर छरियो घरवाले जो तो काले अल्लाह ये अल्लाह से वदवाए मल्लाउल मौला फलउल कुल्लु हस्बुनल्लाह व निअमल वकील निअमल मौला व निअमन नसीर नारे तकबीर नारे रिसालत नारे सहाबा साथी अक्ते सूर्य चंद माशाअल्लाह सही जगह बैठा हज़रत अय्यूब अलैहिस्सलाम फरमायो घरवाले के तुम के करे हो था अल्लाह कमजोरी तमाम घणी वठी रही खाण बंद थी पीण बंद थी हथे जो जोर नहीं घरवाली हज़रत अय्यूब अलैहिस्सलाम के उठारियो
हिकिड़ो त अयूब गरवारीअ जे कुल्हे ते रखियो ऐं सॼे तो हासो कयईं आहिस्ते आहिस्ते अयूब अलैहिस्सलाम घुमदे घुमदे ॻोठ छॾियईं हिकिड़े जंग में बर्फ बियाबान में हज़रत अयूब अलैहिस्सलाम जी क़याम कयो घरवारीअ सुबह अल्लाह अकबर कबीरा जे घरवारी अर्ज़ कयो सही तो अल्लाह जो नबिया तो अल्लाह जो पैगंबर अल्लाह जो रसूल आई हेड़ी बीमारी ग़लबो करे वई आहे कमजोरी इंतहा ते पहुती आहे तमाम कमजोरीअ में जिया हो कमजोरी तव्हांखे वकोड़ियो ई आहे तमाम कमजोरीअ जे हमले में जिया हो मेहरबानी फरमाए अल्लाह को दुआ करो त अल्लाह तव्हांखे सेहत नसीब फरमाए इते अयूब फरमायो घरवारीअ खे त अल्लाह ने हेतिरो वक़्तु मूंखे ख़ुशि रखियो हाणे जेकॾहिं 2 साल बीमारी ॾिनी त हाणे मां बेसब्री कहिड़ी कयां कहिड़ो अल्लाह खे अर्ज़ कयां कहिड़ी दुआ घुरां मूंखां मयार न मिले त इहो हेतिरो वक़्तु ख़ुशि रखियो मां सेहतमंद रखियो मां हाणे 2 साल बीमारीअ में न रही सघे मां अयूब जो जीअं फर्स्ट क्लास पियो थिए मुंहिंजो ज़िक्र ते जीअं अल्लाह जो ज़िक्र मुंहिंजी ज़ुबान ते जारी आहे ला इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मां अयूब खे बीमारीअ जी का परवाह कान्हे बीमारी जी मूंखे परवाह न आहे मुंहिंजो जीअणो अल्लाह जे ज़िक्र ते मुंहिंजी खुराक अल्लाह जो ज़िक्र पाणीअ जी परवाह न आहे मानीअ जी परवाह न आहे सिहत जी परवाह न आहे रुगी मुंहिंजो ज़िक्र मुंहिंजी ज़ुबान ते जारी हुजे मां अयूब खे का बि परेशानी अल्लाह से जो प्यार ज़िक्र ज़ुबान ते जारी ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह कमजोरी वकोड़ी थी वञे अञा कमजोरी ओए घरवारी आई अयूब खे फरमाए साईं तुम फसा अच्छी दाढ़ीअ सां फर्स्ट क्लास पटके सां वीआईपी पोशाक सां हिकिड़ो शख़्स बीठो आहे जेको पाण खे हकीम थो सॾाए तव्हां नथो जे मूंखे सॾु करे हीअ ॻाल्हि कई ते चवे थो त मां तुंहिंजे मुड़ुस जो इलाज खणी आयो आहियां दवा खणी आयो आहियां इहा दवा अयूब खाए अयूब खे शफ़ा मिले त अयूब इहे लफ़्ज़ चवे त मूंखे दवा शफ़ा ॾिनी मूंखे हिन इलाज शफ़ा ॾिनी अयूब अलैहिस्सलाम इन हाल में भी कारो थियो ऐं गुस्से कावड़ में हज़रत अयूब अलैहिस्सलाम जे जिस्म में तकलीफ़ पैदा थी वसियत ताक़त उथण जी न हुई पर घरवारीअ खे फरमायो ॾाढो ग़लति कमु करे आई आहियां जे कीअं जे तूं शैतान खे ख़ुशि करे आई आहियां इहो अशी पोशाक वारो अशी पतके वारो अशी दाढ़ीअ वारो इहो शैतान इब्लीस आहे इहो तोखे मूंखे थियण आयो आहे तुंहिंजे को बि कमु न कयो छा दवा में शफ़ा होंदी आहे छा तूं वरी दवा जे लाइ शफ़ा सम्झी वेठी आहीं शफ़ा अल्लाह साईं जे हथ में आहे तुंहिंजे बकरियूं बि शैतान इब्लीस खे छो ख़ुशि करे आई आहियां हुनखे उते ई जवाब ॾे हा त इलाज में शफ़ा न आहे दवा में शफ़ा न आहे शफ़ा अल्लाह जी ज़ात में आहे फकियूं बि तॾहिं फ़र्क़ु कंदियूं जॾहिं फेरो थिए तूं बकरियूं वञी शैतान खे ख़ुशि करे आई आहियां वन शैतान के जवाब दे तो तुझे दवा जी असांखे ज़रूरत ही ना है ऐं नंबर 2 मांखे जेकॾहिं अल्लाह सेहत ॾिनी त सज़ा तौर ते तोखे 100 लख हणंदो मां तो इहा ग़लती छो कई शैतान खे ख़ुशि करे अल्लाह अकबर कबीरा ये ज़िक्र में 18 साल गुज़रिया घणा साल ॻाल्हायो न था 18 साल जुबान ते अचनि और बाद में हाणे बीमारीअ जो ग़लबो जुबान ते थियो ज़िक्र लाइ जुबान उथाईंदा ला इलाहा इल्लल्लाह
त ज़ुबान फासे विचड़े हाणे केनो पाणी वॼायो ऐं दुआ थो घुरे दिल जो दिल में ज़ुबान बि नथी हले फरमाए थो दिल में अन्नी मस्सनी अज़्ज़ुर्र व अंत अर्हमुर राहिमीन। और मुझे अल्लाह ने 11 साल बीमारी में गुजरिया पर मैं तो के अजमत हो क्या तो के जान को तो होगा तो के शिफा लाए न को जमा पर आने बीमारी जुबान दे गलबो क्यों आए तुझे जिक्र में मायूब जो फसलाद वक्त गुजरे पियो मुझे लाए पानी भी तुझो जिक्र हो मुझे लाए पानी भी तुझो जिक्र हो मुझे लाए शहद भी तुझो जिक्र हो आने जिक्र मुझे जुबान दे जारी न तो दे जिक्र हो सवाए मायूब जो जीनो जलाला मेहरबानी फरमाए अन्नी मस्सनी अज़्ज़ुर्र व अंत अर्हमुर राहिमीन। ओ मुझे अल्लाह साईं ओ मुझा खालिक साईं ओ मुझा मालिक साईं मुखे तकलीफ पहुती आ मेहरबानी फरमाए मुखे शफा अल्लाह फरमाए अयूब तुझी दुआ कबूल थी और को मेरे तुझे पैरन वटो चश्मो दा पानी जो कढो थोड़ो पैर वालो कर त तबियत में सुधारियो दाने वेजड़ो थी चश्मे वारो यो पानी पीए जिस्म दे घुमाए इंसान जी बीमारी तो विनायो दा पर खत्म दा कई वरी 11 साल जो नौजवान बनाए वरी नई जिंदगी जो तो के मालिक दा बनाए ये तो जिक्र जो बरकत ओ मैं आयु वाह जो अल्लाह सही साथ ने भाई ए यूं तकरी वाली माए बच्चा खजा माए माल खजो माए मिल्क दखली माए बड़ो गोठो मीने काली नी माए शर्त भी खजी माए पवाजो तो मुजान भायो तने में माला जो जिक्र जुबान तो मला दे तने में माला जे याद में वक्त पे गुजारे ला ये थोड़ो कोई अगे जो जिस्म पानी जो निकल पानी पीता है भी सही जिस्म दे घुमाया है भी सही बिना दे बीमारी वही पूरा खत्म अरम साल जो नौजवान थी वही घरवारी बेचारी बाहर वही कमकार ये जो मोटी आई नौजवान जैसी मुंह ढकी और अयूब मां मुंह छोटी ढकी ने हाथ में उचे तू धारो मर्दा मां धारे मर्द जे सामो केरो मुंह जो जायो क्या आईली अयूब मां धारो मर्द मां थोरो नजर दकर कपड़ो हटाए पाने मोगा तक तो वही होई घरवारी कपड़ो हटाए नजर कई चलो तो या मांगा ये प्या लगना जे मुझे अयूब मुर्सजा जवानी में मांगा जे परेशान थी हैरान थी वो सागो अयूब माया जैसे तू किया सागो अयूब मुझे मुर्शिद पड़ो मुझे मुर्शिद बीमार हो मुझे मुर्शिद अलील हो उतना वेण जेड़ो इनो काला न गोरा जेड़ो नो तू द नौजवान हसीन जमीना जे अल्लाह से दुआ कबूल फरमाई अयूब ज़मादा मस्सनी अज़्ज़ुर्र व अंत अर्हमुर राहिमीन। रोई बैठी हज़ायू फरमाए ज़बान छोटी जेड़ो आए न जे करे तो तू नौजवान थी मां पोड़ी हां कौन की हले तू 11 साल जो थी मां पीर सन
ते तू परेशान न थी हां अल्लाह तुझे लाइ बि वाइदो कयो ते कहिड़ो वाइदो जे पाणीअ जो चश्मो वेही थो हिन मूं तूं बि ढुक भर ऐं पंहिंजे जिस्म ते घुमाए अल्लाह साईं तोखे बि नई ज़िंदगी जवानी वारी नसीब फरमाए और अयूब अलैहिस्सलाम जने हवारी की ॻाल्हि कई ख़ुशीअ में वेझरी थी पाणीअ जे चश्मे जे तरफ़ ढुकणे पाणीअ जो ऐं पंहिंजे जिस्म ते पाणी फेरायाई जल्दी जल्दी अल्लाह जे हुकुम सां थोड़ा खत्म थींदी वई नौजवानी ईंदी वई हाणे अयूब अलैहिस्सलाम उथियो वण जे तरफ़ वेझरो थियो कामा पे भगे घरवारी पुछा फरमाए साईं कामू छाजे लाइ पियो भॼे जे छा तो मुंहिंजो वाइदो विसरियो आहे मां तोखे चयो मां ख़ुशि थींदुसि सिहतमंद थींदुसि जेके बग़रियूं शैतान खे तूं ख़ुशि करे आई आहीं हुनजी सलाह तोखे मां 100 लख ॾींदुसि हिते वीचारी रोई वेठी ऐं निमाण खणी हलो कि अल्लाह साईं खे दिल जो दिल में पुकारियो मुंहिंजा अल्लाह साईं ये नई नौजवानी नसीब फरमाई थी नई ज़िंदगी ये जो 100 लख लगदा काथों सेहत बचदी काथों हुस्न जमाल बचदो मेहरबानी फरमाए राम फरमाए मथों हलो अयूब जे पैगाम आयो अयूब छा थो करे जे लखों थो बदा अल्लाह साईं फरमायो मुंहिंजी बानी लाइ लखों थो बदे जे आओ साईं अल्लाह साईं फरमायो मुंहिंजी बानी अहिड़ा सुठा लखों किताब बर्दाश्त कंदी मुंहिंजी बानी मां अल्लाह खे बधाए थी तंहिंजे करे हाणे ईअं कर सना सना छह कारा लखों गोल ऐं अलॻि अलॻि करे न जाए उहे 100 जो 100 लखों गॾु कर ऐं सभु गॾु करे ईअं आहिस्ता मुंहिंजी बानड़ीअ खे अची हणो था त जीअं तुंहिंजो वाइदो बि पूरो थी वञे मुंहिंजी बानड़ी बि तकलीफ़ खां बची वञे मुंहिंजा अज़ीज़ो पाण अल्लाह खे बानी हेॾी प्यारी माज़ पे कि अल्लाह जे ज़िक्र में बेशुमार फ़ाइदा और मरीज़ो जे करे तव्हां मरीज़ आहियो अॼु मां वॾो वज़ीफ़ो थो ॾिनी वञा उहो बि मुफ़्त में जेको बि लाइलाज मर्ज़ आहे शुगर वारो हुजे ब्लड प्रेशर वारो अन्नी मस्यनी ज़ुर्र व अंत अरहमुर्राहिमीन अन्नी मस्यनी ज़ुर्र व अंत अरहमुर्राहिमीन नथी अचे डॉक्टरनि खे बीमारी सम्झ में नथी अचे हकीमनि खे सम्झ में ऐं तव्हांजी सिहत ख़राब लगी पई आहे डॉक्टरनि खे ख़बर नथी पए अन्नी मस्यनी ज़ुर्र व अंत अरहमुर्राहिमीन ॾींहुं राति इन आयत सवूरी खे पढ़ो जेसिताईं तव्हांखे शिफ़ा मिले ऐं आलमन सगोन लिखियो आहे इहो मुजरब अमल आहे इंशाअल्लाह 40 ॾींहंनि ऐं 40 रातिनि अंदरि अल्लाह तव्हांखे सिहत वारी नेमत सलामत अन्नी पढ़ो पढ़ो अन्नी अयूब अलैहिस्सलाम जी दुआ आहे व अयूब इज़ नादा रब इहो न पढ़ो रुगी पढ़ो आहे अन्नी इन जी माना इहा आहे त अन्नी ओ मुंहिंजा अल्लाह साईं मूंखे तकलीफ़ पहुती आहे तूं अरहमुर्राहिमीन आहे महिरबानी फरमाए मूंखे हिन तकलीफ़ खां आजो इहो बि ज़िक्र आहे मेहरबानी फरमाए ज़िक्र जो पाण में शौक़ पैदा ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो केड़ी त रूह खे राहत थी मिले केड़ी त दिल खे फरहत थी मिले कादरी सिलसिले वारो ज़िक्र इहो पंहिंजे मस्जिदनि में शुरू कयो मगरिब को या शाम 4 तस्बीह आहिनि न घणियूं तस्बीह कयूं ला इलाहा इल्लल्लाह हिक तस्बीह वही बी तस्बीह इल्लल्लाह वही तस्बीह अल्लाह 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 वही चौथी तस्बीह हू अल्लाह रब्बी जल्ल शानहू अल्लाह रब्बी जल्ल जलालहू इंशाअल्लाह जॾहिं तव्हां पंहिंजी ज़िंदगी में न कादरी सिलसिले वारो ज़िक्र जारी ऐं सारी रखंदो तव्हां दुनिया में बि आबाद आख़िरत में बि अल्लाह सां तव्हांजा बेड़ा ई पार अॼु अचो इंशाअल्लाह पाण में ज़िक्र जो शौक़ वेठा हुजो बि ज़िक्र कयो बीठा हुजो बि ज़िक्र कयो सुम्हिया पिया हुजो बि ज़िक्र कयो ज़िक्र ज़ुबान ते जारी हुजे दुकान ते हुजे बि ज़िक्र कयो होॾो तव्हांजे लाइ नेकियूं वधंदियूं हेॾो अल्लाह तव्हांखे जी सां जवाब ॾींदो हेॾो तव्हांजे लाइ बिश्त जो बंगलो तयारु थींदो
हेड़ो बीमारियों ताहू भजदियों परेशानियों ताहू भजदियों मसला ताजा आसान दींदा वड़ा जिक्र जा फायदान जे करे मां ताके जिक्र जा फायदा है नफा बुला अल्लाह जाने तो सॼी रात गुज़री वेंदी पर जिक्र जा फायदा है नफा खुटी पर वडे मां वडो जिक्र आ नमाज वडे मां वडो जिक्र नमाज या अल्लाह या रहमान या रहीम ला इलाहा इल्लल्लाह कुरान शरीफ जी तिलावत यो भी जिक्र आ पर अल्लाह से फरमा सब को वडो जिक्र आ मुजी नमाज बुधायो आयत वो दुआ करो कुरान में अल्लाह से फरमाए उतलु मा रूहिया इलैका मिनल किताब व अक़िमिस सलात इन्नस सलात तन्हा अनिल फ़हशाइ वल मुनकर व ज़िक्रुल्लाहि अकबर वल्लाहु यअलमु मा तस्नऊन व ज़िक्रुल्लाहि अकबर ॻाल्हायो न था अल्लाह से फरमाओ वडे में वडो मुझो जिक्र नमाज तो अज केड़ा केड़ा हाल तक इंशाल्लाह पाण में नमाज पैदा जो इंशाल्लाह घरन में भी लठ खणदा केड़ा केड़ा लठ खणदा हाथ मथे खणो मा दिसा हिते हथ खणो दा पो वरी घर वणो दा हथ ही विसरी दा वणन मारे मुंडा बाग रे पासे दे वियोस कच्चे जे इलाके में जोतन में वायदो वो मां वरी चम त केड़ा केड़ा घरन में लठ खणदा हाथ मथे खणो सबनी हथ मथे गया एकड़ो वरी पीर सन उठी बीठो मां जो चाचल मां हाथ खाण ला चयो आ तो के पियण ला न ते अब्बो गाल ॾाढो ॾुखो कयो मां गेड़ी मां दुखी गाल गया ते अब्बो जे लठ खणदा त पाण मरदासे अदा जे करे लठ खणदो ऐ पाण मरदो ऐ परेशान थींदो त पोइ खणी ॿी वाट वठ वीह हीअ वाट त सवली आहे न कनि हीअ बि ॾुखी आहे घर वारी जो सदोरी पाण में नमाज़ पैदा कर वाइद सां तुझे लाइ सांगड़ हूं या गुजरी हूं मतिन ते ॻाढ़ो वॻो वठी थो एतिरो त करे सघो था करो न घर वारी जो सदोरी पाण नमाज़ पैदा कर तुझे लाइ वीआईपी बैकअप वठी थो हणंदी वेंदी बिस्त जी हूर थी पर सैंडल जो आसरो न ॾिजो सैंडल तव्हांखे गीचे पवंदो जिन भी सैंडल वठी ॾिना न वेचारा संजय साईं मथे जे वारनि को ठोड़ा थिया को ड्रोन हमला थींदव जुतीअ जो आसरो ॾिजो कंगणनि जो आसरो ॾिजो जोड़े जो आसरो ॾिजो ॿियनि जेके आसरा ॾियणा अथव ॾियो बच्चनि ॿारनि खे नमाज़ी बणायो हे क़ुरान मजीद मुंहिंजे हथनि में आहे ॾिसो पत अथव क़ुरान शरीफ़ ते केड़न केड़न के पता हाथ मथे खणो त मां ॾिसां अल्लाह जाने तो जंहिंमें नमाज न आहे उन जो को भी नेकी वारो अमल अल्लाह साईं वटि क़ाबिल क़बूल न एतिरे ताईं नबी साईं फरमायो बेनमाज़ी हज तो करे या उमरो तो करे अल्लाह से उन जे हज ऐं उमरे खे भी क़बूल न को केड़ा तव्हांजा हज कम जा केड़ा तव्हांजा उमरा कम जा केड़ा पोइ ॿिया ज़िक्रकार कम जा केड़ी क़ुरान शरीफ़ जी तिलावत कम जी केड़ी तांजी सखावत कम जी मेहरबानी फरमाए पाण पंहिंजनि बच्चनि में नमाज़ पैदा कयो मूंखे ॾाढी ख़ुशी थी जो मां का घड़ी आयुसि तव्हांखे क़ुरान शरीफ़ ॿुधायमि तव्हां पुरसकून माहौल में वेही रहियो मूंखे इहा उमेद न हुई त तव्हां इहा मोहबत में वेही रहंदो अल्लाह तव्हां सभिनी खे आबाद कंदो तव्हांजे वेहण खे क़बूल फरमाईंदो अल्लाह से अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाईंदो اللهم ربنا آتنا في الدنيا حسنة وفي الآخرة حسنة وقنا عذاب النار الله से सभिनी जे वेहण खे क़बूल फरमा अल्लाह से ॿुधण ॿुधाइण क़बूल फरमा अल्लाह से सभिनी खे वॾो ज़िक्र नमाज़ वारो नसीब फरमा अल्लाह साईं ॿिया ज़िक्र बि क़ुरान शरीफ़ जी तिलावत वारो ज़िक्र
पांजे नालन वारो जिक्र सभिनी खे नसीब फरमा तू रहीम तू करीम तू अरहम राहिमीन सभिनी जी हाज़िरी सभिनी जे वेण क़बूल फरमा असांजे भाउ हज़रत मौलाना गुलाम यासीन चन्ना साहिब जी वालदा खे अल्लाह साईं सेहत कामिला ऐं आजिला नसीब फरमा ए इलाहुल आलमीन हिन ॻोठ वारनि जी महिनत क़बूल फरमा हिननि चांडियनि साहिबनि जी महिनत क़बूल फरमा गोर शेर खान चांडे वारनि जी अल्लाह साईं महिनत हिम्मत पंहिंजी बारगाह में मंज़ूरी मक़बूल फरमा ए इलाहुल आलमीन हाजी अली हसन चांडे साहिब जी अल्लाह साईं जुरत खे पंहिंजी बारगाह में क़बूल फरमा हेॾी महिनत करे वीचारे हेॾो जलसो कोठायो आहे अल्लाह साईं हिन जलसे में जिन बि जानी या माली ताउन कयो आहे सभिनि जे रिज़्क़ में रोज़ीअ में बचनि में ॿारनि में बरकतूं नसीब फरमा अल्लाह जेके बीमार उन्हनि जी शिफ़ा कामिला आजिला नसीब जेके परेशान हालनि उन्हनि जूं परेशानियूं रफ़े दफ़े फरमा ए इलाहुल आलमीन तू रहीम आहे तू करीम आहे तू अरहम राहिमीन आहे अल्लाह साईं सभिनि जूं दिलनि जूं जाइज़ मुरादूं पूरियूं फरमा जाइज़ तमन्नाऊं पूरियूं फरमा ए इलाहुल आलमीन जिस ने असांखे ज़िंदा रखी पको ऐं सचो मुस्लमान करे रख जॾहिं पाण ॾे घुराए कलमे वारो मौत शहादत वारो मौत नमाज़ वारो मौत असांखे नसीब फरमाइजांइ वसल्लल्लाहु तआला अला खैर ख़ल्क़ी मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि आमीन ला इलाहा इल्लल्लाह